जी नाज़रीन, लाड़काणे मां खे ख़बर ॾींदा त लाड़काणे में पवर इतिहाद सिंध मर्कज़ तरफ़ां सांगड़ जे मासूम कौसर पवर जे खून सां इंसाफ़ लाइ मरकज़ी चेयरमैन बख्शल अली पवर, ज़िला लाड़काणे जे जनरल सेक्रेटरी हाफ़िज़ रोशन पवर, मरकज़ी मालियाती सेक्रेटरी प्यार अली पवर, असदुल्ला दामरा ऐं बिरादरी जे सवे माण्हुनि एहतजाज में शिरकत कई। प्रेस क्लब ते एहतजाज करे सख़्त नारेबाज़ी कई वई। सिंध जाई सां इंसाफ़ नथो थिए, असी करोड़ जे इज़्ज़त ते माब चीफ जस्टिस के सोमोटो वठण जे लाइ अपील कयूं था। सरकार एफआर नामंजूर। कौसर पवर जी वालिद जमाल पवर जी मदद में एफआर दाख़िल कई वञे ऐं मुलज़िमनि खे फौरी तौर गिरफ़्तार करे सज़ा ॾिनी वञे ऐं अदालत में पेश कयो वञे, न त ॿी सूरत में सिंध में पवर इतिहाद पारां एहतजाजनि जो दायरो वधायो वेंदो। ॾिसंदा रहो मुंहिंजी सिंध न्यूज़ चैनल।